नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्ता टंडो जान मोहम्मद खबर ॾींदा। टंडो जान मोहम्मद में आसिया बीबी अगवा केस जो टियों अहम जवाबदार अली मीर कातियार के टंडो जान मोहम्मद पुलिस मीरपुर खास मां गिरफ्तार करे वरतो। जवाबदार गिरफ्तार करण खां पोइ टंडो जान मोहम्मद रोड हेल्थ सेंटर तां मेडिकल कराए जवाबदार के लाकअप कयो वियो। ॿिए पासे ज़रियनि खां मालूम थियो आहे त अली मीर कातियार मीरपुर खास सेशन कोर्ट में दावा दाख़िल कराइण लाइ अची रहियो हो त मुंहिंजी घरवारी इरम जंहिं मूंसां ठठे जी कोर्ट में शादी कई है, जंहिंजो निकाह नामो बि गॾु हो, छोकिरी जे पीउ अब्दुल खालिक बा रशीद ऐं ॿिया राडे जा चङा मुड़स असां वटि गारे शहर आया ऐं चयूं त असां आसिया उर्फ इरम खे कुझु ॾींहंनि लाइ वठी वञूं था। उतां वठी आया ऐं हिते मुंहिंजी घरवारी खे यरगमाल मूं ते ऐं मुंहिंजे अॻी घरवारी जो भाउ मनोर जट ऐं दोस्त शाहिद जट ते कूड़ियूं FIR कराए असांखे फासाए वियो हुआ। साफ़िन जे सवाल ते अली मीर कातियार ॿुधायो त असांजी दोस्ती फोन ते 8-9 महीना पहिरियां थी 13-14 ॾींहं पहिरियां आसिया उर्फ इरम टाइम शाम जो 3:10 ते मूंखे फोन करे चयो त आऊं अचां पई टंडो भागो क्रॉस करे आई आहियां। मुंहिंजी पहिरीं घरवारी खे ॿुधायो, उन बि मूंखे शादी जी मोकल ॾिनी। असां ॿिन्ही ठठे जी कोर्ट मां शादी कई आहे। ॿिए पासे छोकिरी आसिया उर्फ इरम खे माइटनि साफ़िन सां मिलण न ॾिनो ऐं दाऊं कंदा रहनि था त असां सां इंसाफ न पियो थिए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।